ब्रियासिटी जे वार्ड नंबर 1 शाह मोहल्ला वासी शहरी जो औरतुनि मर्दनि जो गॾु साहुरनि पर मुबैना मोतबार धमकियूं ॾियण ऐं कूड़ो केस दाख़िल कराइण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे एहतजाज कंदड़नि में नईम डाहिरी, मुस्कान डाहिरी, सईदा डाहिरी, नज़ीर ख़ातून डाहिरी, नदीम डाहिरी ऐं शफ़ी मोहम्मद डाहिरी समेत ॿिया शामिल हुए। मौक़े ते एहतजाज कंदड़ नईम डाहिरी जो चवणु हो त 7 महीना अॻु माइटनि जी मर्ज़ी मूजिबि संदसि शादी मुस्कान डाहिरी सां थी हुई। हाणे संदसि ससु मसमात यासीन ऐं सहुरो सलीम रज़ा डाहिरी लालच में अची हुन खां 5 लख रुपया रक़म जी घुर करे रहिया आहिनि। हुनजे त मां ग़रीब मिसकिन पोरियत आहियां, मज़दूरी करे गुज़र सफ़र कंदो आहियां। संदसि ससु ऐं सहुरो रक़म न ॾियण ते हुननि खे मोतबार धमकियूं ऐं संदसि ज़ाल खे खसण जी धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुनजे त असां ज़ाल मुड़ुसु पाण में ख़ुशि ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। संदसि ससु मसमात यासीन डाहिरी रियासती थाणे ते धीअ जे अगवा तोड़े ज़्यादती जो केस कूड़ो दाख़िल करायो आहे। इन मौक़े ते मुस्कान डाहिरी जो चवणु हो त हू पंहिंजे मुड़ुस सां गॾु ख़ुशि आहे। संदसि अमड़ ऐं वालिद लालच में अची करे मुड़ुस खां छॾाए ॿिए हंधि पैसनि एवज़ विकिरो करणु चाहिनि था। हुन वधीक चयो त संदसि मुड़ुस नईम डाहिरी ऐं ॾेर नदीम डाहिरी ख़िलाफ़ थाणे ते अगवा जो केस दाख़िल करायो आहे जेको कूड़ो आहे। हुनजो वधीक चवणु हो त नौशर फ़िरोज़ जी अदालत में पिणु तहफ़्फ़ुज़ जी दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। हुननि सेशन जज नौशर फ़िरोज़, SSP नौशर फ़िरोज़, SDSP भिरिया ऐं SHO ब्रियासिटी खां मुतालबु कयो त फ़ौरी तौर ते कूड़ो केस ख़तमु कयो वञे ऐं हुननि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे त जीअं हू पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।